जिदे अजीज छदे व्या अब्बो छदे व्यो अम्मा छदे वई भाइर मिट माइट छदे व्या उन कब्र में मुझो लजपाल नबी तो वड हली दो पर जदे क़यामत जो ॾियारो थींदो नबी रसूल चवंदा इज़हबू इला गैरी बे कंहिंजे दर ते वञो असां तव्हांजी मदद नथा करे सघूं साईं करीमन फरमायो त हिकिड़ो गुनहगार हूंदो जंहिंजा अमल खुटी पवंदा अल्लाह जा मलाइक उनखे जहन्नम जी बाहि ॾे पकड़ियो पिया वेंदा हीअं दोज़ख ॾे कीड़ियो पिया वेंदा हदीस ॿुधजाए मदीने वारे साईं जी मुंहिंजे लजपाल नबी फरमायो उनखे जहन्नम ॾे कीड़ियो पिया वेंदा हज़रत आदम अलैहिस्सलाम विच महशर में बीठल हूंदो साओ वॻो विधल हूंदुसि उहो महशर में मैदान में ॾिसंदो पियो लठ हथ में हूंदुसि हीअं उम्मतियुनि खे ॾिसंदो पियो के दोज़ख में पिया वञनि के जन्नत में पिया वञनि हिकिड़ो मुंहिंजो उम्मती हूंदो जेके जहन्नम जा मलाइक दोज़ख ॾे कीलियो पिया वेंदा आदम अलैहिस्सलाम रड़ कंदो या अहमद हाज़ा उम्मतुक ओ अहमद मुस्तफा तुझे उम्मती के दोज़ख में कीलियो था वञनि पिया पंहिंजे उम्मती जी मदद करण जे लाइ हलिया सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो मां चेल ते संदरो ॿधी पंहिंजे उम्मती जी मदद करण जे लाइ ईंदुसि मलाइकनि खे पुठियां सॾु कंदुसि मलाइको बीहो बीहो जहिड़ो तहिड़ो वाह खातिया गुनहगारा भली त गुनाह कई पर थोरी देर बीहो मुंहिंजो उम्मती आ जहिड़ो तहिड़ो अदलो गदलो पर मुंहिंजो आ हबीब फरमायो मलाइक मुंहिंजी दान न ॿुधंदा उहे मुंहिंजे चवण ते बीहंदा कोन छो त मलाइकनि खे अमुरा रब खां सिवा कंहिंजी ॻाल्हि न मञिजो सो मुंहिंजो चयो जो न मञंदा मां मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जे हुज़ूर में न हाल में ईंदुसि जो मुंहिंजो खॿो हथ मुंहिंजी दाढ़ी में हूंदो अल्लाह खे अचे अर्ज़ कंदुसि मुंहिंजा मौला अर्ज़ कंदुसि मुंहिंजा करीम रब गुनहगारा जहिड़ो तहिड़ो आ मुंहिंजो उम्मती आ ओ मुंहिंजा करीम रब भला पता मालियूं कयूं अथई ए तुंहिंजा मलाइक मुंहिंजो चयो नथा मञनि असां उम्मतियुनि जे लाइ साईं पंहिंजी दाढ़ी मुबारक में हथ विझंदा अल्लाह तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया तुझा गुण ऐं ॻाल्हियूं ओ गणिण खां लंघे विया तुझा गणिण खां लंघे विया तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया सुभान अल्लाह अल्लाह फरमाइंदो मलाइको जीअं मुंहिंजो मुस्तफ़ा चवे उहे तव्हांखे करणो आहे साईं करीमन फरमायो पोइ उन गुनहगार खे वठी मीज़ान ते ईंदुसि नबी जे खीसे में हिकिड़ी नंढड़ी पर्ची हूंदी सा हुन जे साले अमलनि में रखी वेंदी जीअं जो अमलनि जे पुड़ में जो उहा पर्ची पवंदी त अमल साले घणा थी वेंदा गुनाह थोरा थी वेंदा मलाइकन के हबीब फरमाइंदा छॾियो हिनखे हाणे हे जन्नती आहे जन्नत जा मलाइक ईंदा हो जहन्नम जा गट लहंदा ऐं उते जन्नत जा ताज पाराया वेंदा सुभान अल्लाह साईं गरीबन फरमायो उनखे जन्नत जो लिबास पहिराए उनखे जन्नत ॾे वठी वेंदा त जन्नत जे मलाइकनि खे चवंदो त मलाइको थोरी देर त बीहो इहो सुहिणी सूरत वारो केरा जंहिंजी सूरत केॾी प्यारी आहे जंहिंजा अखलाक केॾा आला आहिनि जंहिंजो चेहरो केॾो हसीन आहे जंहिंजो ॻाल्हाइण केॾो प्यारो आहे थोरी देर बीहो त सही मां पुछा त कयां हिन हशर में हिन ॾुखीअ वेल में जिथे सब छॾे विया उते केर मुंहिंजी मदद जे लाइ
आयो आ साईं करीमन जे कदमन ते हथ रखे हथ बदी अर्ज कंदो या रसूल अल्लाह तू केर आई ओ सोहणी सूरत वारा हिते जिते अपो छडे वियो अम्मा छडे वई सब यार दोस्त छडे विया तू मुंहिंजी मदद जे लाइ आयो ही तू केर आ साईं करीम फरमाईंदा सुञाणी नथो अन नबीयुक मां तुंहिंजो नबी मुहम्मद मुस्तफा करीम आया ओ जेको दुनिया में मुते सलात पढ़ी हुई मुते दुरूद पढ़ियो हुई वो पर्ची मूं लिकाए रखी हुई अज जडे तू गुनाहन जे करे जहन्नम रे पियो मोकलियो वनी त तुंहिंजा साले वो दुरूद लिकाए रखियो हुई उन दुरूद जे सदके रब तोखे बख्शे माफ करे छॾियो वरी जो सुभान अल्लाह सुभान केडी मेहरबानी आ मदीने वाले साईं जी महबूब छडण वारा ना इन सा गुनहगारन के मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो सब छडे व्या हूं न छडींदो सब छडे व्या हूं न छडींदो साणी थींदो सीरो अंगण ते ईंदो मोहम्मद मीर इंदो मोहम्मद मीर अंगण ते यर इंदो मोहम्मद मीर सब छडे व्याहू न छडींदो ओ साणी थींदो सीरो अंगण ते इंदो मोहम्मद मीर अंगण ते इंदो मोहम्मद मीर ओ लाश लटे व्या मिट मटे व्या लाश लटे व्या मिट मटे व्या लाश लटे व्या मिट मटे व्या पर साणी थींदो सीरो अंगण ते ईंदो मोहम्मद मीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर ओ अदा वो एड़े नबी सा बेवफाई न कर एड़े साईं जो दर न विसार एड़े नबी जी सुन्नत के न विसार अज तो दुनिया सा दिल लाती तुझी मोहब्बत शराब सा चे थिया तुझी मोहब्बत हराम कमाई सा थिया पान ब हराम खाई बच्चन के ब हराम खाराईंदो वती पान ब गुनाह कंदो वती बेन के ब सलाड़ियो गुनाह दे वठियो वनी ओ मिठा ये खताउन वारा कम न कर बदकारी वारा कम न कर कम वो कर साले थी सदोरो थी एड़ा अमल कर जंहिंमें मुंहिंजो लजपाल नबी राज़ी थियण वारो हुजे जंहिंमें रज़ाए मुस्तफ़ा हुजे जंहिंमें रज़ाए इलाही हुजे तू उहे अमल करे ॾेखार हर कंहिंजी सुञाण हूंदी आहे न माण्हू सुञाणंदा आहिनि पंहिंजे साईं मुझा ओहदे जे हिसाब सां हे पुलिस वारो आ हे एसपी आ हे डीएसपी आ हे मास्टर आ हे उस्ताद आ हे एचएसटी आ हे जीएसटी आ हे साईं मुझा फिलाणे ओहदे वारो आ हे वजीर आ हे मुशीर आ हे फिलाणे डिपार्टमेंट सां ताल्लुक थो रखे अबा गोठ में पुलिस वारो केरो आ माण्हू चवंदा फिलाणी जगह ते घर आ तू एड़ो जवान थी जो तुंहिंजो डस वठण जे लाइ को अचे त ईअं चवे अबा मुस्तफ़ा जो आशिक किथे रहंदो आहे गली में गुजरी वनी न मानू जनो यो मुस्तफा करीम जो परवानो पे दो वने एड़ो जवान थी एड़ो सदोरो थी अज तो के दाढ़ी न थी वने दाढ़ी चेहरे ते बार थी पया मानू ए अमल जेके भी करींदो न मरंदे सा निकरंदी नमाज खत्म रोजो खत्म ज़कात खत्म हज खत्म साईं मुझा हर शे खत्म पर ये दाढ़ी ब्या हर अमल पोइते दाढ़ी तुझे कब्र में भी गड्ढ हूंदई समझो था अमल कर साले थी सदोरो थी पुछा थे न साईं करीम कब्र में पुछा कन साईं करीम हर कंहिंजे मुसलमान जे कब्र में ईंदा मलाइक पुछा कंदा मा कुंत तकूल फी हक हाज़र रजुल इन जवान जे बारे में छा चवंदो हे दुनिया में समझी तो हर कंहिंजी कब्र में साईं करीम ईंदा जे तू बदामालिन वारो मुंह खणी बद किरदारी वारो गुनाहन वारो मेरो मुंह खणी साईं करीम जे आडो ईंदे त मिठा दिल ते हथ रखे ॿुधा त साईं जे साम्हूं तू कंध केड़ो खणंदे केड़ो जवाब ॾींदे महबूबन खे केड़ो जवाब ॾींदे त या रसूल अल्लाह दुनिया में तुंहिंजो फरमान ॿुधंदो हुयसि वरी बि तुंहिंजो बेफरमान बणिजी आयो आहियां वरी भी तुझो नाफरमान थी आयो आया न मिठा कब्र में पहुंची साईं करीम मलाइकन के चवन छजो मलाइको मुझो आशिक अज कब्र में आयो है
अजीजो मुझा भाइरो सजन पाई वारी सलाह तो जाए एड़ी सलाह न अब्बो दींदई न अम्मा दींदई जेड़ी हे फकीर तुझे गोठ वेठे घर वेठे सलाह ॾियण आयो थई हलिया मुझे नबी जो दीवानो थी मुझे महबूब मुस्तफा करीम जो सदा को सही मुझा केड़ी तंजीम सा सदाए को केजो जियालो सदाए तू मदीने वाले साईं जो जियालो सदा समझो था सियासतदान जे पोया रड़ियूं वाका वडा कया थई आए घोड़ा जेडी बोलो इलेक्शन अचे तो पोसा सिंधी दिस त रड़ियूं पई पवन हुन जे पोया को पीटीआई जी भेट खयो वेठो आ को सही मुझा जीए भुटो पे तो करे को केड़े कबीले सा को केड़े कौम सा ताल्लुक रखियो वेठो आ मिठा उन्हनि सां त वफ़ादारी निभाई अथई जेके नतीजा सियासतदाननि तोखे ॾिना आहिनि पंहिंजी वफ़ादारी जा साब तोखे ख़बर पइजी वई आहे पर मिठा मुंहिंजे महबूब सां त दिलि लाए ॾिस मुझे नबी जो तो दर वठी दिस त अल्लाह किए तो करम नवाजी फरमाए हां वफादार सच्चो थींदे या कूड़ो थींदे हां ना ये न एकड़े कन में गाल बुधी सुबाणी ये न ते जो साईं बस बाबा आयो गाल चंगी करे वियो पर साईं के अल्लाह खुश रखंदो असा पाण में खुश आहियूं ये न थे बल्कि हिन फकीर जो को पैगाम आ उन ते अमल करे ॾेखा वफादारी खबर थी किए कबी आ वफादारी ये कभी आज ये मुझे लजपाल नबी जे असहाब नबी सा वफादारी करे समझो था उन्होंने वफादारी किए कई हुई हैदर करार मौला अली शेर खुदा फातिह खैबर असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रदियल्लाहु तआला अन्हु फरमायो त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैना मिन अमवालिना व औलादिना व अशीरतिना व आबाइना व उम्महातिना नबी सुना असा के असा जे माल का जान का बच्चन का बारन का औलाद का घर वारन का सबनी का वधिक प्यारा हुआ वरी जो सुभान अल्लाह मुझे मुर्शिद हजरत सैयदना सिद्दीक अकबर अबू बकर सिद्दीक खलीफतुल मुस्लिमीन खलीफा बिला फसल सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु तआला अन्हु फरमायो त मुखे सुकून तदे मिलंदो आ जो मु अबू बकर जो अखियों हुजन नबी जो चेहरो हुजे वरी जो सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो आए को जेको मुझे नाले ते माल लुटाए आए को जो मुझे नाले ते माल लुटाए हजरत उमर साईं वियो घर जो अध माल खणी आयो अध घर छडे आयो अध हबीबन की खिदमत में आने चई त अज अबू बकर का गोए खणी आ साईं करीम जी खिदमत में अबू बकर सिद्दीक आयो जिस्म जे जेका कपड़ा वन उए लाए गूण जो वगो पेरे आयो गूण हबीबन फरमाया अबू बकर छा खणी आयो ही या रसूल अल्लाह जेको कुछ हुयो सब तुझे नाले ते कुर्बान कयो त अबू बकर घर वारन जिला छा छडे आयो ही अर्ज की या रसूलुल्लाह घर वारन जिला अल्लाह उन जे रसूल जो नालो छडे आयो आया वरी जो सुभान अल्लाह सिद्दीक अकबर हुयो पुत्र अबू बकर हुयो गारे सौर में ये नांग टंग पियो हणी पैर हटा अबू बकर पैर हटा त मां बाहर निकरा अबू बकर जो नांग निकरंदो मुझे नबी के अजियत पहुंचाइंदो पैर ते डंग हणे पियो हणंदो रहियो ता जो मुझे हजरत अबू बकर सिद्दीक जे अखिन मां लुड़क वही आया अजियत जे करे दर्द जे करे वो साईं करीम गोडे ते आरामी हुया लुड़क साईं करीम जे चेहरे ते पिया अबू बकर छा माजरा है छो रुनो आई अर्ज की या रसूलुल्लाह नांग कखे पियो हबीबन फरमाया पैर छो न हटाई नांग तोखे मारे विझंदो अर्ज की या रसूलुल्लाह तुझी इज्जत जे मथा जे अबू बकर जी जान हली वने त कुर्बान वाली असा नबी जे यारन सा हुब रखण वारा आयो बा मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो सिक सीने में रख प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी सिक सीने में रख प्यारन जी हुयो साईं सां गॾु गार अंदर वो आशिक सुणो सिद्दीक अकबर अज ताईं वो गॾु आ मज़ार अंदर ओ
अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर ओह बजे खे नबीअ जे निज़ारनि जी सिक सीने में रख प्यारनि जी सुभान अल्लाह जॾहिं बैतुल्लाह शरीफ में मुझे लजपाल नबी फरमायो त तबलीग करण जो हुक्म आयो वा इस्लाम जो पहिरियों मुबल्लिग हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक आहे सरे आम तबलीग कई हुजे बराबर ॿिया असाबी शान वारा सब साहबी मकाम वारा पर इस्लाम जी पहिरीं सरे आम तबलीग करण वारो आम माण्हुनि जे मजमूए में तकरीर करे नबीअ जो शान ॿुधाइण वारो पहिरियों जवान अबू बकर सिद्दीक हुयो हज़रत अबू बकर साईं जो शान जो बयान कयो त दुश्मन साईं जे जिस्म ते पत्थर हया हिय जो एडा जख्म हया जो अबू बकर बेहोश थी हेठ गिरी पियो आ मिट माइट अबू कुहाफा जे घर में जमा थिया ओ अबू कुहाफा तुंहिंजे पुट खे ॾाढी अज़ियत पहुती आ जॾहिं अबू बकर सिद्दीक खे होश आयो ये नेण खणी ॾिठई मिटन माइटन खे ॾिठई चाचो बीठो हुयो पुट बीठो हुयो अबो बीठो हुयो मासियूं चाचियूं मामियूं भी बीठियूं हुयूं पुछा तो करे अबा मूंखे मुझे पुनल जी त का ख़बर ॿुधायो मूंखे जो को पुनल जो डसड़ी अदियूं मां त आहियां बिरह में बेबसड़ी अदियूं मूंखे ॾियो को पुनल जो डसड़ी अदियूं मूंखे ॾियो को पुनल जो डसड़ी अदियूं मां त आहियां बिरह में बेबसड़ी अदियूं मूंखे ॾियो को पुनल जो मिटन माइटन जो तोखे धक लगाइण असां तोखां पुछण जे लाइ आहियूं जे मोहम्मद करीम जे करे तुंहिंजो इहो हाल थियो आहे वरी बि उनजो नालो थो वठी जीअं त सिर हलियो वेंदो महबूब जे नाले ते अबू बकर जो त हे हिकु सिर आहे लख जानियूं हुजनि वारे वारे सां यार जे नाले ते कुर्बान वरी जो सुभान अल्लाह वो पंहिंजी मासी हुयसि या चाची हुयसि मूंखे ज़हन में रिश्तो यादि न आहे उन खे चई त वञ मुंहिंजे महबूब जी का ख़बर लही आहे पोइ साईं करीम आया मिलण जे लाइ त अबू बकर खणी साईं जन खे सीने सां लाथो हाय 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 दुनिया में भाकुरनि में अॼु वञ मदीने पाक में ॾिस त अबू बकर अॼु बि साईं जे भाकुर में सुतल अथई वेंदा आहियूं न कलंदर ते हे कलंदर जी जो रोज़ो आहे भिटाई जो है सोनो रोज़ो आ कलंदर जो हे भिटाई जो रोज़ो आ हे अब्दुल्ला शाह साहबी जो रोज़ो आ हे रोज़े धनी रहबर जो रोज़ो आ हे महबूब इलाही साईं जो रोज़ो आ हे फिलाने बुजुर्ग जो रोज़ो आ पर साओ रोज़ो जंहिंजे लाइ दुनिया सिके पई न मौला मदीनो ॾेखार जे साए रोज़े ते रोज़ानो 70,000 मलाइक लही अचे सलामियूं भरींदा आहिनि ख़बर अथई इहो ई साओ रोज़ो मुस्तफ़ा जो आ त अबू बकर ऐं उमर जो बि इहो ई रोज़ो वरी जो सुभान अल्लाह वो जो नबी सां वफादारी कयई साईं करीमन फरमायो क़यामत जे ॾियारे मां उथंदुसि कौसर ते ईंदुसि मुंहिंजे सॼे पासे अबू बकर हूंदो खॿे पासे अली हूंदो मौला अली ऐं अबू बकर ॿई गॾु असां कौसर ते ईंदासीं साईं जन फरमायो जंहिंजी मोहबत अली सां हूंदी ऐं अबू बकर सां बुग़्ज़ हूंदो अलीअ जे हथ में लठ हूंदी फरमाईंदो कौसर जे वेझो नाचजा ओ अबू बकर सां बुग़्ज़ रखण वारा परे थी हिते अलीअ जे हथ मां कौसर जो प्यालो उनखे मिलंदो जेको अबू बकर सां हुब रखण वारो आहे वरी हिकिड़े जे दिल में अलीअ सां बुग़्ज़ हूंदो अलीअ सां अदावत हूंदी अबू बकर जे वेझो हूंदो त मां तुंहिंजी तारीफ़ कंदो हुयुसि सिद्दीक़ अकबर फरमाईंदो निकुर हितां कौसर न मिलंदुई तुंहिंजे दिल में अलीअ सां अदावत हुई निकुर हितां तुंहिंजी का ज़रूरत कोन्हे का वरी जो सुभान अल्लाह हिते साईं मुंहिंजा माण्हू मिलावट करे दीन खे मिलाए चवंदा अली धार हुआ अबू बकर धार हुआ हीअं हुआ न हजरत मौला अली शेर खुदा हजरत अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक रिवायत में अचे तो ये मस्जिद नबवी मां निकता त हितां विच में हजरत अली हुयो
उन जे कुल्हे ते हज़रत उमर जो हथ हेॾा अबू बकर हुयो उन जो हज़रत अली साईं जे कुल्हे ते हथ हुयो टई ॼणा हीअं हिक ॿिए खे भाकुर पायो पिया वरी जो सुभान अल्लाह हिक ॿिए में खिल तंज़ मज़ा भोग कंदा पिया अचनि हिक ॿिए में खिलंदा पिया अचनि माण्हू चओ त असां ॾिठो त केॾी न सुहिणी जोड़ी पई थी अचे सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक ऐं हज़रत मौला अली ये कमरे मस्जिद नबवी का निकता हज़रत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु ये बाहर मदीने जी गली में खेडन पिया हज़रत अबू बकर साईं छा कयो जो हज़रत इमाम हसन के खणी भाकुर पातो उन जे हिकड़े गिले के चुमी वरी बे गिले के चुमी अली के ॾिसी चे तो अली अल्लाह जी इज्जत जो कसम हसन जी सूरत तो जेड़ी न मां ॾिसां तो त साॻियो ॼण मुस्तफा जी सूरत हुजे वरी जो सुभान अल्लाह अबा हुयो प्यार मुस्तफा जे गुलामन असहाबन जो या सा आले बैत जो कि न कोन हुयो जेके चवंदा त अहल बैत धार आहिन असहाबी धार आहिन करबला जे मैदान में हिकड़ो इमाम हुसैन मौला अली जो शहजादो हुयो उन जी शहादत बयान कयो था अली जो शहजादो अबू बकर इन ही जंग में शहीद थियो हुयो अली जो साहिबजादो उमर इन ही जंग में शहीद थियो हुयो हजरत इमाम हसन इमाम हुसैन जा शहजादा उन्हनि में हजरत अब्बास जा साहिबजादा हजरत मौला अली जा साहिबजादा जिन जो अबू बकर नालो कंहिंजो उमर नालो कंहिंजो उस्मान नालो पंहिंजे दुश्मननि ते पंहिंजे बचनि ते दुश्मननि जा नाला रखबा न बा तव्हां पाण इंसाफ़ कयो तुंहिंजे पीउ खे जंहिं घटि वधि ॻाल्हाए तुंहिंजे पीउ खे जंहिं धक हयां तोखे पुट ॼमे तूं वरी उन दुश्मन जो नालो रखंदेसि हा चवंदे त मूंखे त नाले खां ई नफ़रत आहे न रखंदुसि मां पर हेॾे मौला अली पंहिंजे बचनि ते उन्हनि जा नाला रखिया जेके उन्हनि सां हुब हुई न असांखे चओ त मुस्तफ़ा सां प्यार हुआ चओ असांखे मुस्तफ़ा सां मदीने वारे साईं जे अहल बेतन सां मदीने वारे जी आल सां सीने ते हथ रखे जो मदीने वारे जे असहाबन सां प्यार हुआ जेको कंदो इन्हनि सां प्यार हुआ तंहिंजो बेड़ो पार हुआ उनजो हिते बि मदीने वारो यार हुआ त आखिरत में बि मुस्तफ़ा मददगार हुआ हा न बा नबी जो दर खपे कि न खपे ये अबू बकर वांगुरु वफादारी करे ॾेखार जंहिंजो त सिर हलियो वेंदो पर साईं जो दर कोन छॾींदासीं क़बूल आहे इहा ॻाल्हि की न कोन्हे तो अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं निमाज़ असली भी कज़ा न कयो मिठा निमाज़ न छॾियो साईं करीमन फरमायो जेको निमाज़ जमात सां छॾे थो ॾे तारिकुल जमात मलऊन उनखे अल्लाह ताला मलऊन ऐं लानती बनायो आहे जेको जमात सां निमाज़ पढ़ण छॾे थो तारिकुल जमात यमशी अलल अर्द तलअनहु जमात निमाज़ छॾे ॾियण वारो जॾहिं ज़मीन ते हलंदो आहे ज़मीन उन ते लानत कंदी आहे तारिकुल जमात यंजुरु इला समाई यलअनहु बेनिमाज़ी जमात छॾे ॾियण वारो आसमान ॾे ॾिसंदो आहे त आसमान उन ते लानत कंदो आहे अल्लाह हबीबन फरमायो त हिकिड़ो बेनिमाज़ी मरी वञे त उन जी कब्र में अरीश नाले नांग दाख़िल कयो वेंदो आहे वो नांग एडो खतरनाक आहे जे ज़मीन ते ये हिकड़ी फूक हणे न पूरी ज़मीन ते को साओ सल्लो बाक़ी न रहे चेनी पासे रुगी बाहि बाहि थी वञे को उन जी कब्र में दाख़िल कयो वेंदो बेनिमाज़ी खे हीअं जो डंग हणंदो त 70 गज़ जहन्नम जी ये खड में अंदर हलियो वेंदो वरी जहन्नम जा मलाइक छिके उनखे ॿाहिरि कढंदा वरी नांग कखींदो वरी हलियो वेंदो तां जो क़यामत ताईं बेनिमाज़ी खे कब्र में इहो अज़ाब थींदो रहंदो अदा ओ मुंहिंजा भाउ ईअं न कर अमल साले कर 5 वक़्त निमाज़ पढ़ अॼु वाइदो कर त वरी निमाज़ कज़ा कोन कंदासीं जेका ज़िंदगी गुज़री वई सा गुज़री वई वरी न मिलंदी पुट जेके लम्हा गुज़री विया न ये तू करोड़ रुपया ॾींदे हिकिड़ो सेकंड बि वापसि वराए कोन सघंदे जेके लम्हा गुज़री विया हाणे जेके ज़िंदगी जा जेके ॾियारा मालिक खे मंज़ूर आहिनि जेके ॾींहं बचा आहिनि चओ त नबीअ जा ताबेदार थी गुज़ारींदासीं क़बूल आहे कि न कोन्हे का ॻाल्हि अमल कबो इंशाअल्लाह अल्लाह ताला शाल मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए